छॾींदुसि जो मुंहिंजा महबूब तूं राज़ी थी पवंदे। इहा आयत पोएं साल बि पढ़ी में उन खां अॻिते तकरीर कंदुसि। सुभान अल्लाह। मूंखे यादि आहे त मां काथे तकरीर छॾी, मूंखे किथां तकरीर करणी आहे, हिन ई जॻह ते। हिन जे करे अॻिते तव्हांखे हिन जो तफ़सीर कुझु ॿुधाइबो। प्यारा दोस्तो, तव्हांखे अर्ज़ु करे वञा, अल्लाह फरमायो हबीब एतिरो तोखे ॾींदुसि। शाने नुज़ूल इन जो ही आहे, कुझु ॾियारा गुज़री विया, मुंहिंजे मुस्तफ़ा ते वही न आयो, जिब्रील अमीन क़ुरान खणी न आयो। काफ़िरनि मुशरिकनि ॻाल्हियूं कयूं, मुस्तफ़ा जी ज़ात खे अल्लाह छॾे ॾिनो आहे, मुस्तफ़ा अकेलो थी चुको आहे। इहे ॻाल्हियूं जॾहिं मुंहिंजे मदीने वारे साईं जे कननि मुबारकनि ते पयूं आहिनि, हबीब करीम जे दिल ते थोरो वज़न थी पियो आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक नाज़िल फरमायो, जिब्रील काफ़ी ॾियारा थी विया न तूं न वियो आहे, अॼु वञ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे क़ुरान खणी वञ। हबीब करीम जी ज़ात बरकात खे वञी चओ, वद्दुहा वल्लैल इज़ा सजा। ओ मुस्तफ़ा, मूंखे तुंहिंजे चेहरे चमकंदड़ जो कसम आहे। मुस्तफ़ा, जेके तुंहिंजे चेहरे खे ज़ुल्फ़ ढकनि था, इन्हनि कारण ज़ुल्फ़नि जो बि कसम आहे। वल्लैल इज़ा सजा। अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजा महबूब जिब्रील क़ुरान खणी आयो। अवल अल्लाह जी ज़ात छा चई ॻाल्हि अॻिते कई, हबीब मूंखे तुंहिंजे चेहरे जो कसम आहे। उन खां बाद में इन्हनि ज़ुल्फ़नि जो, जेके ज़ुल्फ़ तुंहिंजे चेहरे खे ढकनि था। वद्दअक रब्बुक वमा कला, तोखे तुंहिंजो रब न छॾींदो। मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला। अल्लाह ताला फरमाए तो मुस्तफ़ा, जियां जियां वक्त गुज़रंदो इएं तुंहिंजो शान खुलंदो वेंदो। मुनाफ़िक बि भली वधनि, मुखालिफ़तूं भली हुजनि, पर ख़ुदा जो कसम आहे, न 12 रबीउल अव्वल ते तव्हां ॾिठो हम चोरस मुखालिफ़नि जा अंबार ॿियो त छॾ, पर पंहिंजा बि ग़ैरनि सां मिली विया, इन जो दुख न हो। पर जॾहिं मां रसूलुल्लाह जे आशिक़नि जो समुंड कोटलालो में ॾिठो, उभरंदड़ समुंड ॾिठो, अवाम जूं छोलियूं निहारियमि, न गाॾियूं पियूं खुटनि, न ग़ुलाम पिया खुटनि, ख़ुदा जो कसम पेरे प्यादा पिया हलनि। अड़े मोहम्मद सूमर जी त हैसियत न हुई, पर मोहम्मद सूमर हुसैनी जे चादर खे बि खणी चुमनि पिया। ये अल्लाह जे जाबानो तकबर न आहे। अड़े हुसैनी त पंहिंजी जॻह ते, पर हुसैनी जे गाॾी में हो, उन गाॾीअ खे बि साफ़ चादरनि सां करे हथ हणी मुंहं ते पिया मलनि। इहो छो? अल्लाह जी ज़ात करे ॾेखारियो। जेकॾहिं हुसैनी राति ॾींहं निकिरी रोडनि ते घर घर वञी जे मोहम्मद करीम जे ग़ुलामनि खे जाॻायो आहे, त हुसैनी जी जंहिंसां निस्बत आहे, असांजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खे उन निस्बत वारे सां बि प्यार आहे। तमाम मंज़र ॾिठो हूंदो, अल्लाह जा बानो मुख्य अखर मां लुढ़क जारी आहे। महबूब जा आशिको रोई रहियो हुयुसि त छा मुस्तफ़ा, इज़्ज़त मुस्तफ़ा तुंहिंजी रुगो ग़ुलामी जी आहे। अड़े मुस्तफ़ा जे ज़ात जे दर ते नौकरी जे लाइ लखे सिकंदा विया, शुक्र कयो तव्हां खां मुस्तफ़ा नौकरी वरिती आहे। शुक्र कयो, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, शुक्र कयो अल्लाह जी ज़ात असांखां ग़ुलामी वठे थो। जेकॾहिं अदा असां में जान न हुजे, हा अदा जेकॾहिं रब न वठे त मालिकनि वटि नौकरनि जी कमी कान्हे का, पर अल्लाह जो फज़ल अहिड़ो थियो जो इंतज़ामिया रिपोर्ट ॾिनी, साईं तव्हां जलसे में पहुची चुका हा, पोयूं गाॾियूं कोट लालू मां असां न कढी सघियासीं, एतिरो त रूट कयो जो
जो गाजू तो करार वठन मुझो मुस्तफा जे आशिकन के छड़े दियो अज मुखे पान के समझ नथी लगे त इन मुस्तफा जे गुलामन सां गॾु इएं पे उस्ताद गुलाम शबीर मुखे खुदा जो कसम महसूस थे त ॼण फरिश्ता गॾु लथल आ मदीने वारे घोट जे गुलामन जी हिफाज़त करे रहा साईं जन भी हुआ माशाल्लाह साईं जन अबा मौलवी बेचारा चंदा करे करे कंदा आहिनि असां रुगो हितां खां हली ओसी ते पहुतासीं खीसा पैसनि सां बि फुल हालांकि मां तव्हांखे कोन पियो चवां